तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलबजू वहदत सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सूहन निंद इबादत जिनजी। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम मेहरान जा रागी साण करे या जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साकी सिक ऐं पुरखलूस जज़्बन साण हाज़िर ख़िदमत आहियां। तव्हांखे ख़बर हूंदी आहे त मेहरान जा रागी प्रोग्राम में असांजो एक्सपर्ट म्यूज़िक एक्सपर्ट हूंदो आहे साईं नसीम मिर्ज़ा साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जीअं त गुज़िरियल हफ़्ते जेको पाण ज़िक्र कयो हो फ़क़ीरनि जे हवाले सां, त तसलसल ईअं थी वियो आहे त अॼु जे फ़नकार जी शख़्सियत ते उन जे फ़न ते गुफ़्तगू कंदासीं। उन जी फ़न उन जी दोस्ती वरी हिन फ़नकार सां जंहिंजो ज़िक्र अॼु कंदासीं, या ईअं खणी चइजे या ईअं खणी पाण चई सघूं था त हिन फ़नकार जो बि उन फ़नकार सां उहो ई तालुक़, उहो ई सुंग, पर छा आहे जो थोरो फ़र्क़ु इहो थियो आहे जो ही फ़नकार जेको आहे जंहिंजो अॼु ज़िक्र कंदासीं इहो थोरो हुन खां अॻु में आयो रेडियो पाकिस्तान ते, ऐं ॿियो वरी हवालो हिन फ़नकार जो इहो आहे त हिननि खे साईं मखदूम तालिबुल मौला साईं जी जेका ऐसा अक़ीदत रही आहे, हुनजो शफ़क़त जो हथु रहियो आहे, हुनजी दुआ रही आहे, सरवर नूह जी दुआ रही आहे, जंहिंजे करे ख़ादिम मां हुसैन बख़्श ख़ादिम थी वियो ऐं हुसैन बख़्श ख़ादिम मां ख़ादिम थी वियो। त दोस्तो, अॼु असां जंहिं फ़नकार जी शख़्सियत, जंहिं फ़नकार जे राग ते गुफ़्तगू कंदासीं, उहो फ़नकार असांजी सिंध जो माया नवाज़ फ़नकार आहे हुसैन बख़्श ख़ादिम। वाह सुभान अल्लाह। हाणे हुसैन बख़्श ख़ादिम साईं जेको हवालो आहे कंहिं न कंहिं हवाले सां, त उहे घटि आर्टिस्ट आहिनि पाण वटि जेके हिकु तरफ़ माना हिकिड़ा उहे आर्टिस्ट आहिनि जिन जो सिर्फ़ु जेको तसफ़ुफ़ कलाम आहे, आरफ़ानू कलाम रंग आहे, हिकिड़ा उहे आहिनि जो आरफ़ानू कलाम बि बेहद सुठे अंदाज़ में ॻाइनि था, गीत ग़ज़ल उहे बि बेहद सुठे अंदाज़ सां ॻाइनि था। जेकॾहिं प्लेबैक सिंगर आहिनि, फिल्मुनि में जेकॾहिं कमु मिलियो आहे उहो बि कमाल जो ॻाइनि था। माना कंहिं न कंहिं हिसाब सां का शइ पोयां छॾीनि कोन था। ऐं वरी ख़ासि सवालु इहो आहे त उहे तमामु घटि फ़नकार आहिनि जिन पंहिंजे फ़न सां गायकी सां गॾु शाइरी बि कई आहे ऐं उहा बि कमाल जी रही आहे। तव्हां सम्झी विया हूंदो त इहे सभु हवाला जेके अचनि पिया, सभु हवाला अचनि पिया से असांजे हुसैन बख़्श ख़ादिम जी शख़्सियत ते अचनि पिया। त हू हिकिड़ो शाइर बि हो सुठो ऐं हिकिड़ो गायक बि सुठो हो। हाणे पहिरियों जेको गुफ़्तगू जो आगाज़ पाण कंदासीं तव्हां सां, त हाणे पाण हुसैन बख़्श ख़ादिम खे जेको सो पहिरीं एज़ ए शाइर खां इंट्रोड्यूस करियूं, हुनजी शख़्सियत ॿुधायूं, या एज़ ए फ़नकार खां शुरू करणु जी ठीकु। हाणे हूअं त छाप लॻल हूंदी आहे कंहिं न कंहिं फ़नकार खे कंहिं न कंहिं हवाले सां निस्बत ज़रूरु रही आहे, ऐं ख़ुशकिस्मत आहिनि उहे माण्हू जंहिंजी निस्बत रही आहे। जीअं त मूं गुज़िरियल हफ़्ते तव्हांखे ॿुधायो त फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जी निस्बत रही सचल साईं सां, ऐं जेको आहे सो हुसैन बख़्श ख़ादिम जी जेका निस्बत रही आहे, मोहबत रही आहे ऐं शफ़क़त रही आहे, सा वरी हाला जे हिसाब सां रही आहे मखदूम साहिबु तालिबुल मौला जे हिसाब सां। हाणे उन में तव्हांखे छा थियो? ॾिसो, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त को बि माण्हू दरअसल जेकॾहिं हुन में का सलाहियत आहे त उहो कंहिं न कंहिं वास्ते कंहिं न कंहिं हवाले सां ई असांजे हिन सोसाइटीअ में हिन समाज में मुतारफ़ थिए थो ऐं पोइ हू पंहिंजे टैलेंट सां मंझराए थो। जी हा, हुसैन बख़्श ख़ादिम जंहिंजो पाण उन ज़िंदगी जो दास्तान खोलींदासीं, उहो बुनियादी तरह सां त दादूअ जी जादूगर मिट्टी जेका आहे उतां जी उहा आराज़ी आहे, कलंदर लाल शहबाज़, बूबक ऐं मंशूर ऐं दादू उस्ताद बुखारी। तव्हां ॾिसो त एॾा रंग आहिनि इन इलाइक़े जा। मोहम्मद फ़क़ीर जंहिं पंहिंजे एंटरटेनिंग जे हवाले सां आर्ट में पंहिंजो वॾो नालो पैदा कयो, उहो ज़िक्र कबो त इलाही वॾो ज़बरदस्त माण्हू ताज सहराई साहिब ताईं जेके वॾा मौक़िक़ पैदा कया आहिनि इन दादूअ जे जादूअ। त हुसैन बख़्श बुनियादी तरह सां त हर हारी हिकिड़े ग़रीब घराणे जो फ़र्द आहे जेको पोरियत आहे, ऐं पोरे जी तलाश में जॾहिं हू निकिरे थो त हिकिड़े ख़िदमतगार जी हैसियत में उन ई दरगाह जे सजादा नशीन मखदूम साईं तालिबुल मौला जी हाक साख ॿुधी त हिकिड़ो अहिड़ो दरवाज़ो आहे जिते हर महिनत कश जो ऐं हर बासलाहियत माण्हू जो क़दुरु आहे त हलो तकिया पसूं तिन जा।
त मखदूम साहब जिन जे दरवाजे ते या मखदूम हाउस में या 28 बंगले में हुसैन बख्श हिकिड़े ख़िदमत गुज़ार जी हैसियत में आयो आहे। उन वक़्तु इहा हुई त मखदूम साहब जिन जे लाइ त हुननि खे घोड़ा या हिकिड़ो जानवर आहे न, ॾिसो ही केॾो औलिया हुजनि, अंबिया हुजनि, इमाम हुजनि, सिपह सालार हुजनि, अमीर उमरा हुजनि, उन्हनि सभिनी खे ख़ानदान माण्हू आहिनि, उन्हनि खे घोड़नि जी अशरफ पालना सां घोड़ो हिकिड़ो ईअं शहनशाह हिकिड़ो जानवर आहे, हसीन तरीन जानवर आहे। त मखदूम साहब जिन जे बि खानवादे में घोड़नि जी पालना जो जेको हो त ख़बर पई त हुसैन बख्श थोरो स्पेशलिटी रखे थो ॻोठाणे ॿाराड़ीअ जे हुजण जे करे। हूअं त पाण हुनखे सिंधीअ में सईस बि चऊं था न, जेके घोड़नि जी सार संभाल लाइ उन्हनि खे सिंगारे ठाहे उनखे तरो ताज़ा भुर भुर करे उनखे ताज़ो रखनि। त हुसैन बख्श हिकिड़े ख़िदमतगार जी हैसियत में जॾहिं उन दरबार में लथो आहे जेका मखदूम साईं जी आहे, मखदूम साईं दरबार में छा आहे, उते इल्म, आर्ट, अदब, मौसीक़ी, शाइर पिया अचनि, रागी पिया अचनि, हिकिड़ी दर्सगाह आहे अशरफ जिते माण्हू रुगो सिखे पियो। छा पियो सिखे? संजीदगी, वकार, गुफ्तगू, उत वेह, खाइण पीअण, हिकिड़ी ख़ूबसूरत ज़िंदगी जेका आहे तहज़ीब याफ़्ता। चवनि था न त तहज़ीब ॻाल्हाइण जी, उथण वेहण जी, शाइस्तगीअ जी मखदूम नूह जे ख़ानदान तालिबुल मौला ते ख़तमु आहे। जीअं पाण बि लिखियो अथनि, घणो आहिनि घटि तोखां सभु गुल फुल, सारे मुल्क में तुंहिंजे हुस्न जा हुल। त वरी हुस्न हसीन शख़्सियत बि मखदूम साईं तालिबुल मौला जी आहिनि, जीअं तारनि में 14 जो चंड आहे न। त उते हुसैन बख्श हिकिड़े ख़िदमत गुज़ार जी हैसियत में जॾहिं वियो आहे त बुनियादी कमु हुनजो इहो ई आहे। हाणे उन दरबार में हिकिड़ो त फ़क़ीर ईसा ॾिठो, चपड़ी अवतारे ते आरफाणो कलाम ॻाए पियो। ॿियो हुन ॾिठो त पेतीअ ते राग वेराग में मिस्री फ़क़ीर सराड़ीअ वारो साईं जिन जो ख़ासि ख़िदमत गुज़ार आहे। त ॾिसो राग अशरफ केरु नथो ॻाए, को वॉशरूम में जुगारे तो बिल्कुल जुगारे तो, पर राग वरी वो है। तो बात यह है कि आदमी शायर या तो होता है या नहीं होता। तो अड़ी तरह से गायण वारो भी उनके गलो हो न, तो इहो उनके रंग चढ़ियो मिस्री फ़क़ीर में। शेरो शायरी जी सुबत मौलाना गिरामी का वठी असदुल्ला शाह हुसैनी, महबूब सरवरी, वली सरवरी, अनवर हालाई, सलीम हालाई, कंहिंजा नाला वठो, अब अब्दुल हमीद शहीद साहब, सोज़ हालाई साहब, त ही सभु झिरमिर कहकशां उन महफ़िल में हू सभु सिखे पियो। जिनखे सिखणो हूंदो आहे उहो त सभु कुझु सिखंदा आहिनि। त हुसैन बख्श जे जेको पहिरियों जंहिं चयोसीं त ॻाल्हाईंदासीं त उहो आहे राग वेराग। उन ख़िदमत कंदे कंदे हू मिस्री फ़क़ीर खे झटे पियो, हुन झुंगारण शुरू कयो ऐं बिलाख़िर हुन जे सुर में जॾहिं पुख़्तगी आई त पोइ आउं सम्झां थो त मखदूम साहब जे तवसुत सां उहो रेडियो पाकिस्तान कराचीअ ते, छो त पहिरीं स्टेशन उहा क़ाइमु थी 1948 में, 55 में रेडियो हैदराबाद क़ाइमु थी, त पोइ वरी ही वारे खां पोइ फ़क़ीर अब्दुल गफ़ूर खां पोइ रेडियो कराचीअ तां मुतारफ़ बि थियो ऐं असांजे रेडियो हैदराबाद तां बि थियो। ऐं जेकॾहिं असीं ज़िक्र न कंदासीं उन काफ़ीअ जो जेका शाहकार काफ़ी आहे, 6 सिटी मुसदिस अंदाज़ आहे, 6 सिटी काफ़ी, तव्हां सम्झी वियो त उन जी जेका शोहरत थी आहे उन काफ़ीअ सां थी आहे। उन काफ़ीअ जी यकदमि EMI वारी रिकॉर्डिंग यानी जेको चइबो आहे ग्रामोफोन रिकॉर्ड ठहियो आहे, कमाल जो उहो थियो आहे। ऐं उहा थी आहे तो दिलड़ी यार धुतारी पोइ यार कान कई पोइ कमाल जी हिकिड़ी लड़ है। तुझ अखरियूं बई मैं खाना जा पुरथियल पैमाना, तुझ अखरियूं बई मैं खाना जा पुरथियल पैमाना, जा मोहब्बत बई मसाना तन जजमाना दीवाना, तुझे तुम धर्म का जाना, तुम समय दिया परवाना, गया ही जहाना, हीरा गया ही निशाना, तुझे अगतों तो पहचारी रहा
अनमोल तारुफ तो मौजूद है पर सिर्फ हिकिड़ो सवाल जेको पाण कलामनि खां अॻु में त साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिब मौला ठीकु आहे न साईं हाणे इहो जेको ख़ानदान आहे त शाइरी जेका हुई इहा त साईं सरवर नूह खां वठी इन ख़ानदान में हुई न साईं अच्छा पोइ साईं नालो जेको आहे मखदूम अमीन मोहम्मद अमीन जेको साईं जा जेके वॾा हुआ उहो उन बि शाइरी कई आहे उन खां पोइ जेको माना घणो जेको हिसो आयो आहे माना फनकारनि जे हिसाब सां या शाइरी जे हिसाब सां या जिन फनकार या जे शाइर पलिया आहिनि या जेके अॻियां वधिया आहिनि उन्हनि में सिर्फ़ु नालो मखदूम मोहम्मद ज़मा तालिब मौला साहिब जो अचे थो ॿिया जेके साईं आहिनि उनजो तो कोन पियो अचे त इन जो ख़ासि सबबु आहे सर ॾिसो बुनियादी तरह सां सजादा नशीन ख़ानदान जेके तव्हां मखदूम नूह खां मखदूम तालिब मौला अमीन फ़हीम साईं ऐं हाणे हिन वक़्तु दौरे हाज़िर में असांजो यार असांजो महबूब मखदूम साईं जमील ज़मान साहिबु बुनियादी तरह सां हिकिड़ा सजादा नशीन आहिनि न उहे पंहिंजी सजादा नशीनी ते मौजूदु आहिनि पर महफ़िल महदूद आहे पीरी मुरीदी आहे उन हद ताईं हले पई उहो ज़ौक़ जंहिंमें बज़्म तालिबुल मौला क़ाइमु करणु अदीबनि शाइरनि खे महफ़िलुनि में सॾाइणु ऐं सख़ा जो दरवाज़ो ऐं ॾियणु वठण जो ऐं मोहबत जो जेको छाकाणि त मिर्ज़ा अब्बास अली साहिबु लिखियो आहे त लफ़्ज़ जेकॾहिं सिंधी में असीं मोहबत चवंदासीं न त पोइ उहा बि मखदूम साहिब ते ख़तमु आहे अदा मुस्तफ़ा कुरैशी साहिबु चवंदा आहिनि त मखदूम साहिबु सिंध में तालिबुल मौला ॿ कोन्हनि हिकिड़ो ई आहिनि इहो ई आहिनि जिन ते तहज़ीब ऐं शराफ़त ख़तमु आहे उन खां अॻु में जा जेके गादी नशीन सरकार आहिनि उहे हिकिड़ी पंहिंजी महदूद ज़िंदगीअ में रहंदड़ आहिनि मिसाल तौर ते मखदूम ग़ुलाम हैदर साहिबु आहिनि उन्हनि वरी पंहिंजो पूरो तवजो तालीम ते ॾिनी सरवरी स्कूल सरवरी कॉलेज मखदूम साहिब जिन जा वालिद बुज़ुर्गवार मखदूम ग़ुलाम मोहम्मद साहिब जिन आहिनि गादी नशीन आहिनि उन्हनि सिहरफ़ी लिखी आहे इहो हिकिड़ो स्टाइल आहे उन खां अॻु में जेको मशहूरु तरीन शाइर अमीन मोहम्मद अमीन पखे धणी साईं उनजो नालो आहे सजणनि जा सारियो सांग ऐं वेठी रोज़ उहे मशहूरु कालम जेको मोहम्मद यूसुफ ॻायो आहे त उनजी शाइरी थोरो महदूद अंदाज़ में पर पीरी फ़क़ीर नौ लखी गोदड़ी आहे त उनजो सिलसिलो उतां उहो वधीक पियो हले मखदूम साईं तालिबुल मौला जिन जी जेका इज़ाफ़ी ख़ूबी जेका थी उहा इहा थी त हुननि पंहिंजी पीरी मुरीदीअ खे त बराबरि उनजो मान रखियो आहे पर गॾो गॾु हुनजी अंदर में जेको सामी सिज वड़ा शाइर हुयो जेको ग़ज़ल जो शाइर आहे जेको काफ़ी कलाम जो शाइर आहे त हुनजो टैलेंट जेको मखदूम साहिब जो 20वीं सदीअ में जेकॾहिं शेख अयाज़ जदीद शाइरी जो ट्रेंड सेटर आहे अशरफ त असांजी जेका काफ़ी जेका मिस्री शाह इमाम ते ख़तमु आहे जेको काफ़ियुनि जो बादशाह आहे उन खां पोइ जेकॾहिं उनखे उरूज मिलियो आहे त पोइ मखदूम साहिब जिन जे लाइ अङण ॿुहारिया तुंहिंजो वाक़ई निहारिया ऐं पोइ कहिड़नि काफ़ियुनि जो ज़िक्र कंदासीं त सुहिणल जा सिंगार वावा दिलि खे वणनि था तो दिलड़ी यार दुतारी पोइ यार कोन कई पोइवारी त मखदूम साहिब जो तव्हां चयो त वजह शोहरत ॿियनि गादी नशीननि जे मुक़ाबले में छो थी त बेसिकली उहो जेकॾहिं चइबो न 16 साल जेको हूंदो आहे उहो जवानीअ जे निखिरजण जो सुवाल हूंदो आहे बहार रुतरियो त मखदूम साहिब जिन बि 15-16 सजादा नशीनी थिया आहिनि न त उहो खिली गुलाब जो गुल थिया पूरी जेका
गादी नशीनी आहे न उहा गुलाब जो गुल थी आहे टिड़ी उहा थी आहे मखदूम साहिब जे नाले सां ॿियो हुनजी पंहिंजी ज़ाती अट्रैक्शन आहे ऐं चवां थो त सिंध में जेकॾहिं 5-6 करोड़ माण्हू आहिनि त जिन जिन बि मखदूम साहिब जिन खे जवानीअ में ॾिठो या जिन हुनखे आख़िर ताईं असां जिन ॾिठो त तुंहिंजो नाम आहे जवाब तूं तारनि में चंड लॻी थो त उन वटि सिज वारी ताव कोन हुयो हुन वटि चंड वारी रोशनी थधाण ऐं ठठाणो इन करे उनजी चकमक में माण्हू उन ॾे वेंदा रहिया सच पुछो त इन जवाब जी मूंखे तवक़ा हुई ऐं ॾाढो मूं कॾहिं सोचियो पियो त मुंहिंजो मखदूम साहिबु पर मूं इंतज़ारु बि कयो त मुंहिंजो हाणे उन हवाले सां जेकॾहिं को फनकार हाला जो आहे जॾहिं पाण गुफ़्तगू कंदासीं त पोइ वरी मखदूम साहिब जी अच्छा ॿियो नसीर साहिबु भाई हाणे जीअं त हुसैन ख़ादिम जो तालुक़ त हिन दरगाह सां थियो आहे त साईं पाण ख़ुशकिस्मत कोन आहियूं त हिते तक़रीबन सिंध जूं जेके दरगाहूं आहिनि जेके उतारा आहिनि या जेके वली अल्लाह जा जेके आस्थाना आहिनि साईं उते तक़रीबन इहो रंग रहियो आहे त माना महफ़िल मौसीक़ी उहे फनकार जेके आहिनि उन्हनि उते जेके मटियूं भरियूं आहिनि उते हाज़िरियूं ॾिनियूं आहिनि पोइ उन मां के तमामु वॾा फनकार थी विया के न थिया के वरी अञा तोणी गुमनाम आहिनि पर उहे हाज़िरी उते ॾियनि पिया माना इहो रंग जेको फन मौसीक़ी जेको आहे जेकॾहिं फ़क़ीर रंग जेको आहे उन में बिला शक त जेकॾहिं रेडियो पाकिस्तान जो माना ताउन आहे या ॿिया जेके इदारा आहिनि पर उन सां गॾोगॾु सिंध जो जेको मक़ामी दरगाहूं आहिनि या जेके बुज़ुर्गनि जा उतारा आहिनि जेके आस्थान आहिनि उनजो माना वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे न सर ॾिसो न वरी बि ॻाल्हि असीं हुन मखदूम साहिब जे ज़ौक़ तां हुसैन बख़्श ते ईंदासीं न त हुसैन बख़्श जी जेके बि क्वालिटीज़ आहिनि तव्हां हुनजो अपीयरेंस ॾिठो त छाकाणि त मखदूम ख़ानदान जो जेको बि तव्हां ॾिठो आहे हुनजी सूंहं हुनजी दया हुनजा कद कामत हुनजा शेपर हुनजो स्टाइल ऐं साफ़ सुथरा ऐं शाइस्तगीअ सां ॻाल्हाइण वारा हिकिड़ी तहज़ीब आहे सिंध जी जेका हिन घिराणे खां निकिरे पई ऐं ज़ौक़ हुसैन बख़्श ॿई ज़ौक़ मखदूम साहिब खां पिराया कहिड़ा ज़ौक़ मौसीक़ी जो ज़ौक़ छाकाणि त उहो बि उरूज ते आहे मखदूम साईं तालिबुल मौला मौसीक़ीअ जा अमुल माणिक आहिनि उन्हनि मौसीक़ी खे वेझो कयो आहे हाणे तव्हां सैदो ख़ान उस्ताद मंज़ूर अली ख़ान तव्हां भले उन्हनि कलामनि ते हुसैन बख़्श ते अचूं था उनजे फन ॾांहुं अचो पर दरगाह जी रंग बि सदारंगी बि मटार फ़क़ीर जी वली मोहम्मद फ़क़ीर जी ही बि सभु इते पियूं अचनि ही सभु वाह दरिया हीअं वियो इते पिया अचनि मखदूम नूह जे आस्थाने जी जेको आहे उन दरवाज़े जी जेका आहे मोहबत ऐं ग़ुलामी करण जे लाइ उते पिया अचनि पर उन ज़ौक़ जी परवरिश केरु पियो करे मखदूम साहिब पियो करे सिंध जे रागिन जी शाइरनि जी उन्हनि खे सखा जो दरवाज़ो खुलियो पियो आहे रागी बि पलिजनि पिया त शाइरनि अदीबनि जी बि परवरिश थिए पई नसीर भाई हाणे गुफ़्तगू अञा हाणे जारी रखंदासीं त तव्हां या असां या असां जेके दोस्त ॾिसनि ॿुधनि पिया छो न पाण सभु हुसैन बख़्श ख़ादिम जो कलाम ॾिसूं ऐं ॿुधूं उन खां पोइ वरी गुफ़्तगू जारी रहंदासीं त दोस्तो तव्हां या असां ॾिसूं ऐं ॿुधूं था हुसैन बख़्श ख़ादिम जो ही ख़ूबसूरत कलाम जो थेण मटाइनि खून ते अची उमर कोट में मां कंजस कान कोई हाणे पखनि जी प्रीत मत मारनि थी न मटियां आहे अरमान वधी पंजो मूंखे न ॾिननि अरमान वधी पंजो मूंखे न ॾिननि
ऊंचे मुल्क मलीर में रत थेर नाऊ अला जलही अला ऊंचे मुल्क मलीर में रत थेर नाऊ अला जलही अला आए अरमान जिनका कहूँ ठजाऊं अला जलही अला आए अरमान वजी बन जो मुखे नाल नलिया ओ भाई अरमान वजी बन जो मुखे नाल नलिया लालू लाल लतीफ जे छुड़ा कजाऊं अला जलही अला घोर सिखोत लतीफ जे छुड़ा कजाऊं अला जलही अला आए अरमान वजी बन जो मुखे नाल नदियाओ आए अरमान वजी बन जो मुखे नाल नदियाओ नाल नदियाओ किनका कहूँ ठजाऊं अला जलही अला आए अरमान वजी बन जो मुखे नाल नदियाओ ओ भाई अरमान वजी बन जो मुखे नाल नदियाओ वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी असीं जी खिदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। ही प्रोग्राम दोस्तों हर सूमर ते राति जो 10 लॻी 10 मिंटनि ते नशर थींदो आहे ऐं रिपीट ही प्रोग्राम थींदो आहे ॿिए ॾींहुं यानी अंगारे ते मंझंदि जो 12 लॻी 10 मिंटनि ते। महरान जे रागी में अॼु जे सिंध जे हीरोज़ जो ज़िक्र हली रहियो आहे, उन जो नालो आहे हुसैन बख्श खादिम, जंहिंजो तालुक़ त आराज़ी सां हो पर हुन जो तालुक़ जेकॾहिं जोड़िजे थो फन जे हवाले सां सकाफ़त जे हवाले सां त पोइ हाला जो ज़िक्र ज़रूरी ईंदो। त हाणे नसीर भाई जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त थोरो मुख़्तसिर तारुफ़ पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं। सिंध जो शहर हाला नवां जंडी काशी सूसीअ खां सवाइ ॻाढ़ियुनि खटनि ऐं ॻाढ़नि पींघनि में मशहूरु आहे, पर हाला शाइरनि ऐं गायकनि जो बि ॻढ़ रहियो आहे, जिन में फ़कीर ईसा, मिस्री फ़कीर, उर्स मोहम्मद शेख, सीनियर मोहम्मद इब्राहिम, नूर मोहम्मद भुट्टो ऐं हुसैन बख्श खादिम शामिल आहिनि। ये सभई फनकार हाला जी मौसीक़ी जो हिस्सो रहिया आहिनि, जॾहिं त उन मौसीक़ी जा सरवाण तालिबुल मौला साईं रहिया आहिनि, जिन जो ज़िक्र असां कयो आहे। हुसैन बख्श खादिम 15 जनवरी 1930 ते कलंदर लाल शहबाज जी नगरी ॻोठ आराज़ी तालके सेवण ज़िले ॼामशोरे, हाणोके ज़िले ॼामशोरे पर अॻियो जेको नालो हो सो दादू जो में पीर बख्श भूंगर जे घर में जनम वरितो। संदसि नंढपण, मुख़्तसिर प्राइमरी तालीम ऐं जवानी जो वॾो हिसो उते ई गुज़रियो। दौरान तालीम स्कूल जे स्टेज ड्रामनि में बि हुन हिसो वरितो। हुसैन बख्श जो वालिद पीर बख्श काफ़ी कलाम जो शौक़िया ॻाइणो हो, सो हुसैन बख्श बि पीउ वांगुरु काफ़ी कलाम ॻाइण लॻो हो। हुसैन बख्श जो वेझो अज़ीज़ मामा मुलाज़िम सरवरी पक्को पुख्तो काफ़ी गो शाइर गुज़रियो आहे ऐं साहिब किताब ऐं मखदुम सरवर नूह जे ख़ानदान जो अक़ीदतमंद हो। अक्सर हाला में ईंदो हो ऐं तालिबुल मौला साईं जिन जे बज़ में तालिबुल मौला जी सोहबत में बि रहियो। सो हुसैन बख्श बि उन अक़ीदतमंदीअ जे सॻे में ॿधिजी वियो ऐं तालिबुल मौला साईं जी ख़िदमत गुज़ारी में मसरूफ़ थी वियो ऐं पहिरीं हुन जेको कमु कयो उहो नसीर मिर्ज़ा साहिब असांखे ॿुधायो त हू घोड़नि खे जी माना उनखे सार संभाल लहंदो हो। तिन ॾींहंनि में साईं तालिबुल मौला जिन जी शाहकार मजमे कलाम छप्पर में छड़ियो शाया थियो हो, सो उन जे हुस्न जा हुल सॼी सिंध में पखिड़िजी पिया हुआ ऐं हर रागीअ जे चपनि ते साईं वॾनि जी कलामनि जा मुखड़ा माना हलंदा रहिया। सो हुसैन बख्श जे चपनि ते बि हीअ काफ़ी चढ़ी आई, जंहिंजो असां ज़िक्र कयो आहे ऐं हिन जी इहा ई काफ़ी जेका आहे त हुसैन बख्श खे हुसैन बख्श खादिम करण वारी आहे तो दिलड़ी यार तुतारी पर पोइ कान कई पोइवारी। हुसैन बख्श उन शाइराणे सथ में शामिल थी वियो जंहिंमें नामियारा बा कमाल शाइर मौजूदु हुआ। संदसि कुझु गज़ल रिसाले फिरदौस हाला में बि छपिया ऐं अहिड़ी तरह हुसैन बख्श
बज़्म तालिब मौला जे शाइरनि ऐं राग रिहाणनि में शिरकत कंदे पक्को पुख्तो शाइर ऐं गायक बणिजी वियो। मखदूम तालिबुल मौला साईं संदसि शाइरी जी इस्लाह कई ऐं ख़ादिम जहिड़ो तख़ल्लुफ़ अता कयो त हुसैन बख़्श उतां शाइरी जो सफ़र बि शुरू कयो। हुसैन बख़्श बुनियादी तौर ते मुलाज़िम सरवरी वांगुरु काफ़ी गो शाइर हो ऐं वेतर जो मजाज़ लॻुसि त सुरीलियूं काफ़ियूं ॻाए रूह रिझाईंदो रहियो ऐं महफ़िलुनि में पेश कंदो रहियो। उन में बिला शक त खेसि मिस्री फ़क़ीर जो साथ ऐं सहकार रहियो। टिनि ॾींहंनि में ख़ादिम जी शाइरी जा मुख्य मौज़ूआत हुस्न इश्क, मजाज़ ऐं तसफ़ुफ़ हुआ। हुसैन बख़्श 1954 में रेडियो पाकिस्तान कराची ते राग जो सफ़र शुरू कयो ऐं जल्दी 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे अवामी गायक तौरु ॾींहों ॾींहुं मशहूरु थींदो वियो। उस्ताद मोहम्मद जुमन खां शागिर्दी जो सॻो बि बदिलाई, जंहिं खेसि लय, ताल ऐं सुर लॻाइण जो गस ॾिनो। रेडियो जे मुख़्तलिफ़ प्रोग्राम में हिसो वरितई ऐं स्टेजनि जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जी ही शख़्स ज़ीनत बि बणिजी वियो। हुसैन बख़्श रेडियो हैदराबाद जो एप्रूव्ड शाइर हो ऐं रेडियो लाइ लातादाद काफ़ियूं, कलाम, ग़ज़ल, गीत, वायूं ऐं नातूं लिखी नामवर फनकारनि खां ॻारायूं ऐं रिकॉर्ड करायूं। संदसि मशहूरु काफ़ियुनि में उहे सुरीलियूं काफ़ियूं बि शामिल आहिनि। मुंहिंजा मोहब मिठा तुंहिंजे मिलण लाइ इहा शाइरी हिन जी हुई जेका मोहम्मद यूसुफ ॻाई। पहिरीं प्यार वारा विसारे हलिया विया सां फिरोज़ गुल ॻाई। वाह वाह वञनि मुंहिंजा मिठा इहा काफ़ी मिस्री फ़क़ीर ॻाई। ही अखियूं थकिजी पियूं निहारे निहारे हीअ काफ़ी मोहम्मद जुमन ॻाई ऐं हयाती हुसन वार सां गुज़ारण को गुनाह कोन्हे इहा काफ़ी वहीद अली ॻाई ऐं तुंहिंजे हिजर फ़िराक में माहे लका इहा काफ़ी सादिक अली ॻाई। इहे हुसैन बख़्श ख़ादिम जा तमामु शाहकार कलाम हुआ जेके हिन शाइरी में ॾिना। जेतिरे क़दुरु हुसैन बख़्श जे गायकी जो तालुक़ु आहे उन लाइ इहो चवणु ज़रूरी आहे त हू सिंधी मौसीक़ी जे सदारंगी ऐं हाला वारे लहजे जो सुरीलो गायक आहे। ऊचनि सुरनि ऐं आम फ़हम ऐं आसान रागड़ियुनि ऐं तालनि में ॻाइण जो हुनुर बि रखे थो। हुन जेको बि ॻायो सो क़बूल थियो ऐं महफ़िलनि जी ज़ीनत बणियो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी लाइब्रेरी में संदसि ॻायल काफ़ियूं वॾी तादाद में मौजूदु आहिनि ऐं लाइव कलामनि जो त को काथो ई कोन्हे। संदसि ॻायल कलाम काफ़ियूं जेके मशहूरु थियूं उन्हनि में ज़ात निसोरोई नूर ऐं जेको मिस्री शाह जी शाइरी हुई, आओ कांधा करगाल, बचल फ़क़ीर, तो दिल्ली यार दुतारी साईं तालिबुल मौला, दिल ॾाढी थी सजण तोखे सारे साईं तालिबुल मौला, आओ यार ॾे के दिलदारियूं साईं तालिबुल मौला। ऐं हुसैन बख़्श ख़ादिम फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण में बि प्लेबैक सिंगर तौरु हेठां नग़मा रिकॉर्ड कराया जेके उन वक़्तु तमामु मशहूरु थिया। चल वेख मरीदा चलता, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, पी चाहे चरी पी चाहे चरी। हुसैन बख़्श EMI रिकॉर्डिंग कंपनी में पिणु ख़ातिर ख़्वाह कलाम रिकॉर्ड कराया जॾहिं त PTV कराची मर्कज़ ते बि खोड़ सारियूं काफ़ियूं हुन ॾिनियूं। हुसैन बख़्श जेतोणीकि रेडियो फारम ऐं कंपोज़िशन फारम में बि लातादाद गीत, दोगाना, कोरस रिकॉर्ड कराया ऐं मक़बूल बि थिया। पोइ खेसि अलाइजे त कहिड़ो पूर पियो जो यकतारो कुल्हे ते रखी गेड़ो रतो वेस पाए सूफ़ी तसफ़ी राग वांगुरु फ़क़ीर बणिजी वियो ऐं फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जे सुंग में शामिल थी वियो ऐं पाण खे हुसैन बख़्श फ़क़ीर सॾाइण लॻो। हुसैन बख़्श फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जे सुंग में सिंध जे स्टेजनि ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां मशहूरु रहियो ऐं केतिरा ई ग़ैर मुल्की दौरा बि करे आयो ऐं फ़क़ीर अब्दुल गफ़ूर सां संदसि उहो सुंग फ़क़ीर जे आख़िरी अयामनि ताईं जारी ऐं क़ाइमु रहियो। बहरहाल हुसैन बख़्श फ़क़ीर जी ज़ात सिफ़ात जा कई हवाला आहिनि। हुसैन बख़्श फ़क़ीर पंहिंजी ज़िंदगी जा 62 साल ऐं शाइरी ऐं राग वैराग जा 50 साल सिंध खे अर्पे छॾिया। प्यार वारा विसारे हलिया विया। 1992 ते रमज़ान शरीफ़ जे 6 रोज़े ते मोहम्मद फ़क़ीर खटियाण जे मेले जी हाज़िरी ॾींदे हिन फ़ानी दुनिया मां कूच करे हलियो वियो। संदसि जिते ख़ाकी आराज़ी मोकिलियो वियो जिते मखदूम साहिबनि जे औताक़ ऐं मुलाज़िम सरवरी जे भर में
दफ़न कयो वियो। त ही हो हुसैन बख़्श खादिम जो नसीब साईं मुख़्तसर तारुफ़ जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। हाणे इन ते पाण गुफ़्तगू कंदासीं, पर छो न नग़मो हिकिड़ो ॾिसूं ॿुधूं, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो अचो तव्हां ऐं असां गॾिजी ॿुधूं था हुसैन बख़्श जो ही शाहकार कलाम। तो फिर सफी कहने लगी तो अब मेरा इख्तियार मबर में क्या है, मैं वहीं जाऊंगी जिधर मेरा पुन हुए। मुझो हाणे बंभोर में जाए वो अल्लाह, मुझो हाणे बंभोर में जाए अल्लाह, माता के दिल खे रसंद सिकाए, भेनर माता के दिल खे रसंद सिकाए। दस वरा दे की न की मुड़े दसी हो भी दस वरा दे की न की मुड़े दसी अल्लाह मत बीठी आया लाहे पाए वो भेनर मत बीठी आया लाहे पाए अल्लाह मत के दिल खेर संद सिकाए, भेनर मत के दिल खेर संद सिकाए। दस वरा दे की न की मुड़ा दसी हो भी दस वरा दे की न की मुड़ा दसी अल्लाह मत बीठी आया लाहे पाए वो भेनर मत बीठी आया लाहे पाए अल्लाह मत के दिल खेर संद सिकाए, भेनर मत के दिल खेर संद सिकाए। छाजी नसीहत छाजी हिदायत, छाजी नसीहत छाजी हिदायत अल्लाह मुंहिंजी अलड़ जवानी त आए वो भेनर मुंहिंजी अलड़ जवानी त आए अल्लाह मत के दिल खे रसंद सिकाए, भेनर मत के दिल खे रसंद सिकाए। तालिब मौला हरदम मूंखे हो, तालिब मौला हरदम मूंखे लाशल रमज़ इन्हीअ में ही राय वो लाशल रमज़ इन्हीअ में ही राय अल्लाह मत के दिल खे रसंद सिकाए। मुझो हाणे बंभोर में जाए वो अल्लाह, मुझो हाणे भेनर मुझो हाणे सरतू मुझो हाणे बंभोर में जाए अल्लाह मत के दिल खे रसंद सिकाए, भेनर मत के दिल खे। शाइरी जो हवालो पाण वरितो, ठीकु आहे न, फन जो हवालो पाण वरितो। हाणे जेकॾहिं हुसैन बख़्श खादिम साईं शाइर न हुजे हा ऐं साईं वॾनि जी हथ न हुजे हा त छा हू एॾो फनकार थिए हा? इहो आहे ॾुखियो सुवालु। उहो त जेकर हीअं न हुजे हा त हीअं छा हुजे हा। त आउं सम्झां थो त इहो लिखियो मुंहिंजे निराड़ जॾहिं हू पैदा थियो, पंहिंजे अमर जी हंज में आयो, त हुनजो जेको क़िस्मत जो लेख लिखिजी आयो त उहो इहो ई हो त हीअ हिननि हथनि सां, हिननि माण्हुनि सां, हिननि इदारनि सां वाबस्तगी हिनजी। इहो जीअं ॾिसो न, असीं त मुस्लमान आहियूं, पर असांजा ॿिया जेके भाउ आहिनि उहे ज़ाए चओ पंहिंजे ॼमण सां ठाराईंदा, उनखे ख़बर हूंदी आहे त हीउ छा थींदो अॻिते हली। इहो वॾनि वॾनि घराणनि में बि ईअं हूंदो आहे। पर हाणे इन खां कते नज़र त इहो हुसैन बख़्श जी ॻाल्हि कंदासीं त इहो हुनजो लिखे जो लेख हुयो त हुनखे हिन भुंगर ख़ानदान में पैदा थियणो आहे, भुंगर, ऐं हाराज़ीअ मां हुनखे मखदूम साहिब जी हवेली ते अचिणो आहे। ऐं मखदूम साहिब जो हिकिड़ो शेर अथव त अगरि ख़िदमत करण जी न आहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को।
त मखदूम साहब जिन जॾहिं ॾिठो त ही एॾो सचो आहे पंहिंजी ख़िदमत में, वाह। उन्हनि खे ॾिठो हूंदो न त हिकिड़ो नओं नओं माण्हू आयो आहे असांजे ख़िदमत में, इहो ॾिसजे त इहो छा आहे, केतिरी वफ़ादारी आहे हिन में। त मखदूम साहब जिन हुनजी सलाहियतुनि खे जॾहिं परखियो त ॾिसो न पाण आहिनि मखदूम, ऐं मखदूम सां गॾु पैरेलल कहिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे, ख़ादिम। या माण्हू ख़ादिम हूंदो आहे या मखदूम हूंदो आहे। त ॾिसो त इहो चूंडे चूंडे मखदूम साहब जिन जा जेतिरा बि माण्हू आहिनि, हाणे हू मुलाज़िम सरवरी आहे, हू महबूब सरवरी आहे, वली सरवरी आहे, त पाण जेको अमीन फ़हीम जो मखदूम अमीन फ़हीम खे ॾिठूं त उनजो नालो हुननि अमीन तख़लुस रखियो, फ़हीम तख़लुस रखियो। त अहिड़ी तरह सां जॾहिं ॾिठूं त हुसैन बख्श में ख़िदमत जो जज़्बो ई जज़्बो आहे, त पोइ उनजो हुननि पाण जेको रखियो न, उहो त मुंडीअ ते टिक उन तख़लुस रखियो। इहो शाइरनि जो उहो ज़मानो आहे जॾहिं शाइर ज़ख़्मी, घायल ऐं मग़मूम, मामूर इहे पंहिंजा तख़लुस रखंदा, त माना मुंडीअ ते टिक जेको मखदूम साहिब हिन जो तख़लुस रखियो उहो ख़ादिम हुयो। ऐं उहो न वाक़ई उन उहा ख़िदमत ईअं कई जो उन पंहिंजो पाण खे साबित कयो त हू हिकिड़ो ख़ादिम आहे। ज़ाती तरह सां जेकॾहिं मूं जेतिरो ॾिठो हुसैन बख्श ख़ादिम खे रेडियो पाकिस्तान ते, त हू इंतिहाई शाइस्ता, इंतिहाई फज़ीलत सां ॻाल्हाइण वारो, बावकार, हुनजो कद काठ, हुनजा कपिड़ा, हुनजो जिस्म, हुनजा शेपर, ऐं वरी ॻाल्हाइण जो, छाकाणि त हिकिड़ी घिराणे में हा, त इहो ॾिसो न पारस, तूं पारस सां लो जे सञी त सोन थिया, शाह लतीफ़ त चए न त हीउ लो हुयो, हुन पारस सां लॻो त तूं पारस सां लो जे सञी त सोन थिया, त हू सरापा सोन हूंदो हो, बाअख़लाक़ ऐं एॾो ख़ुशगुफ़्तार। पर खिल भोग इहो जेके आर्टिस्टनि में हिकिड़ी थींदी आहे न, जेका प्राइवेट ज़िंदगी थिए थी, उहा उस्ताद मोहम्मद जुमन ॾिठो, मजीद ख़ान ॾिठो, असांजी उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॾिसो, बाबा मोहम्मद यूसुफ ॾिसो, वहीद अली ॾिसो, टहकनि जा टोकरा पाण सां गॾु खणी घुमंदा। अच्छा नज़ीर, हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई पे त कतिकलाई मां, त मूंखे यादि आहे त साईं अल्लाह बख़्शा बुख़ारी पंहिंजा हुआ हूंदा, हाणे इहे त उन वक़्त जा थियूं न, 1955 में जॾहिं रेडियो पाकिस्तान क़ाइमु थी, उन टाइम में प्रोड्यूसर थी आया, त ईअं ज़िक्र हिकु दफ़ा साईं कयो त मूंखे ॾाईं त तमामु घटि फनकार अहिड़ा हूंदा हुआ सिंध में जिन में तमामु घणी सादगी हूंदी, त चई त जॾहिं हुसैन बख्श ख़ादिम जॾहिं एंट्री थी आहे रेडियो पाकिस्तान जे होम स्टेड हॉल में, त अंसारी साहब ऐं असां सोचो पिए त मखदूम साहब उन टाइम में असांजी जेको बोर्ड हूंदो उनजा मेंबर हूंदा हुआ, ऐं मखदूम साहब जो तमामु घणो अमल दख़ल बि हूंदो रेडियो जे माना हवाले सां, त असांखे थोरो डपु लॻो या भउ लॻो त हीउ जेको फनकार आयो आहे हीउ मखदूम साहब जे हवाले सां आयो आहे ऐं हीउ असांखे तंग कंदो, माना असांजे जेको मयार आहे गायकी जो थी सघे थो उन ते न अचे, असां हुन में हुआसीं त यार हीउ माण्हू जेको आहे सो हाणे कीअं, पर जॾहिं असां हिन जो ऑडिशन वरितो, जॾहिं हीउ पास थियो त पास त हुतां थियल हो, पर वरी री ऑडिशन थी जेकॾहिं हैदराबाद में आयो, त एॾो मिलनसार, एॾो मोहबती, एॾो मिठो माण्हू, त चई अशरफ यकीन कर त असां जेको हुन लाइ सोचो पिए न, उहो बिल्कुलु न कॾहिं मखदूम साहब जो असांजे मथां हवालो ई न ॾिनो, चई असीं फ़क़ीर आहियूं, असीं मखदूमनि जा बाना आहियूं, त माना असां बाना ई आहियूं बसि, असांजी जेका सिंफ़ आहे या असांजी जेका सुञाणप आहे असां बाननि जी आहे। त जेका तव्हां ॻाल्हि कई पिए त जेका माना हिकिड़ी फ़क़ीरी आहे या हिकिड़ी रम्स आहे या हिकिड़ी तबियत नेठाई आहे, उन में वॾो असरु हो हिन असांजे फनकार जो। त नसीब भाई हाणे इन ॻाल्हि खे पोइ कंदासीं, जारी रखंदासीं, हाणे छो न तव्हां असां गॾिजी मुर्तज़ा मजबूर भाई खे चवंदासीं त असांखे हुसैन बख्श ख़ादिम जो को बहितरीन कलाम ॿुधाए ॾेखारे। लगो मंजिल कले सालो पेरो लगो, लगो मंजिल कले सालो पेरो लगो, सालो पेरो लगो, सालो पेरो लगो, सालो पेरो लगो, लगो मंजिल कले सालो पेरो लगो, लगो मंजिल कले सालो पेरो
कर जे हबीब हे कर जे हबीब हे कर जे हबीब कयो मुठियूं मुलाकात त सुख तुमो की न की तेरियूं सारी रात हूंद बाहुन विझी वात रुम रुम जिरड़ूं कयो ओ थी अख दूरी अगिरी जला हई थी अख दूरी अगिरी जला हाणी जा हो तने 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 लगो मंजिल कने सादो फेर हले अजूड़ी अनजान अजूड़ी अनजान ओ मुतसन सुञाणी न कयो हूंदन सटम हे तरीक़ कोई हारल जी कान ओ रतीअ जे रियाण मुंहिंजी राज में जत तऊं अजू शाह लतीफ़ जे हल लालूं लाल लतीफ़ जे कंदो बिहने कंदो बड़ 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 बिहने लगो मंजिल कले सादो पेर नल जो लगो मंजिल कले सादो पेर नल जो 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 सादो पेर वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं मेहरान जे रागी में अॼु जंहिं फनकार जी शख़्सियत उन जे फ़न ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं उन फनकार जो नालो आहे हुसैन बख्श खादिम नसीर भाई हाणे हुसैन बख्श खादिम जीअं अॻु में पाण चयो त कंहिं माना त घराणे जंहिंजी शनाख़्त मौसीक़ी आहे ठीकु आहे न या मंगणहार सिंध में हिकिड़ो ॿियो घराणो सिंधी आहे मंगणहार उन में फ़कीर अब्दुल गफूर वांगुर हिन जो बि माना को वास्तो न पियो थिए सम्झो त ही बताई आहे ही बताई आहे पंहिंजो पाण सिखिया खां पाण जी हाणे मुतारिफ़ में ॿुधायोसीं त पोइ साईं एॾो माना ज़हन हो छा माना शाइरी में बि माना कमाल जी शाइरी करे पियो ऐं वरी जेकॾहिं ॻाए पियो त वरी कमाल जो ॻाए पियो ऐं जेकॾहिं फिल्म में ॻाए पियो प्लेबैक सिंगर जेको पाण त पोइ साईं इहो छा हो इहो माना मोहम्मद जुमन जी तरबियत हुई या को पंहिंजो को ॾिसो न कंप्लीट जेका ॻाल्हि तय आहे उहा त हुनजो जेको रंग आहे ॻाइण में हुसैन बख्श जो उहो ख़ालिसतन मिस्री फ़कीर सराड़ीअ वारे जो आहे ऐं जेके बि तर्ज़ूं आहिनि घणो करे जेके बि असांजो फ़कीर साईं ॻाए पियो हूअं त पोइ उस्ताद नियाज़ हुसैन मजीद ख़ान बिलावल बेल्जियम ही मौसीक़ार आहिनि हुन जा जेके हुनखे इन्हनि रिकॉर्डिंग कंपनियुनि में ग्रामोफोन में इहे हुनखे तर्ज़ूं ठाहे ॾियनि पिया पर बेसिकली तव्हां ॾिसो हिते तमामु अहम सवाल अथव त ही जेके राग मांझ लोड़ाऊ प्रभाती राणा इहे जेके रागड़ियूं आहिनि असां वटि अज़ल खां इन्हनि में तर्ज़ूं ठाहियूं पियूं आहिनि काफ़ी कलामनि जूं तव्हां रुगो तर्ज़ूं ठाहियूं पियूं आहिनि माना कलाम हलनि पिया तव्हां वरी उहे कलामनि जा ॿोल कढी वरी पंहिंजा ॿोल हुन में लिखी छॾियो त ईअं हुसैन बख्श जी ख़ुशनसीबी थी त हुनखे वॾो सरमायो जेको आहे उहो मिस्री फ़क़ीर वटां मिले पियो ॿियो सॼी तरबियत जेका आहे न सुर लॻाइण जी या लयकारी
तव्हां ख़बर मिस्री फ़क़ीर मंगणार आहे न पेती पंहिंजे शौक़ सां सिखे पियो रियाज़त हुन पंहिंजे रूह सां कई आहे त ॿई गुण जेके कहिड़ा सुर बि आहे लय बि आहे हिकिड़े रागीअ जे लाइ इंतिहाई ज़रूरी शइ पहिरियों नंबर लय अथव गवैया बि अशरफ जेकॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान पंहिंजे पुटनि खे भाणेजनि खे सेखारींदो न त पहिरीं उन्हनि खे लयकारी सेखारींदो बाबा ढोलक ऐं तबले ते लयकारी सिखो उन खां पोइ तव्हीं कामयाबु ॻाइण वारा थींदा त इहे ॿई गुण कंहिं वटि आहिनि मिस्री फ़क़ीर वटि आहिनि त मिस्री फ़क़ीर खां हुसैन बख़्श आवाज़ लॻाइण बि सिखे पियो ऐं सुर लॻाइण बि सिखे पियो लयकारी बि सिखे पियो रेडियो में त उहो बाद में उस्ताद मोहम्मद जुमन वटि आयो आहे त उहो कुझु न कुझु सिखी तरबियत वठी उन में इज़ाफ़े लाइ आयो आहे त तर्ज़ूं हुनखे जेके ॻाए पियो मां जलोड़ाऊ राणो मुंहिंजे राणे खे रहम पवे दूर वञो ॾींहं लाइ हुसैन बख़्श जी काफ़ी आहे सुभान अल्लाह अमीन फ़हीम साहब जी जेका काफ़ी आहे करे कुर्ब अचणु वरी मोटी वञणु या रस्म रखणु अख़्तियार न कर सुभान अल्लाह मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो तर्ज़ ठहियल आहे पर वरी हुनजी तरबियत हुनखे बिलावल बेल्जियम पियो ॾे पीउ चांहि चरी हिकिड़ो मज़ाही कलाम आहे उहो हुनखे पियो ॾे या वरी जेको चल वेख मरीदा चलता ही हुनखे बिलावल बेल्जियम पियो हुनखे तर्ज़ूं यादि कराए त पंहिंजे दौर जा जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि जिन वटि सिखण जो शौक़ु वधीक पाइण जो शौक़ु उहो हर वॾे गुनीअ जे अॻियां झोली झलियो बीठा हूंदा आहिनि ऐं उस्ताद हमेशह कामिल हूंदा आहिनि मिस्री फ़क़ीर कामिल आहे उस्ताद मोहम्मद जुमन कामिल आहे बिलावल बेल्जियम तव्हां पाण चवंदो न ऐं चवंदुसि कामिल तव्हां चवंदो हा 100 दफ़ा कामिल आहिनि ऐं जॾहिं अहिड़ा कामिल हुजनि त पोइ शागिर्द आमिल त थींदो ई थींदो सो हुसैन बख़्श पूरी जेका शाइरी जी सिखिया तरबियत बहर वज़न काफ़ी कलाम छंद विद्या सभु मख़्तूम साहब खां सिखे पियो उनजी शागिर्दी अख़्तियार करे पियो उते जेके महफ़िलुनि में मौलाना गिरामी अचे पियो महबूब सरवरी अचे पियो वली सरवरी अचे पियो अनवर हालाई अचे पियो मुलाज़िम सरवरी अचे पियो अंजुम हालाई अचे पियो त इन्हनि सभिनी खां बहर वज़न सिखे पियो ऐं भला इहे न पहुचनि बज़ात ख़ुदि हिकिड़ी एॾी वॾी शख़्सियत वेठी आहे साईं जंहिंजे भर में माना हीउ शख़्स वेठो आहे त माना वॾी माना जेका माना शनाख़्त आहे या वॾी जेका तरबियत उहा ई घटि कान्हे त अशरफ फुड़ी तलाउ आहे न ज़रो ज़रो मिली ईअं समुंड ठहे थो त इहे जेके नंढियूं नंढियूं पथरियूं मिली हिकिड़ो पहाड़ ठही थो वञे त हिन ज़री ॻाल्हि हिन जेका पंहिंजे फन जी रली टुक वारी ठाही आहे न हुसैन बख़्श शाइरीअ में ऐं हेॾा एॾो मुंडीअ ते टिक बहर वज़न तुंहिंजे हिजर फिराक में माहे लका न की गम थो वञे न की दम थो वञे अच्छा इहो ॾिसो न मूं जेके अॻु में ज़िक्र कयो नसीर भाई त माना इहो कलाम सादिक अली जी बि कंहिं वक़्त में सुञाणप रहियो हालांकि सादिक अली तमामु असांजो सुठो फनकार आहे पर माना इहो कलाम जी माना जेको ग़ुलाम रसूल नवाब शाह जो कलाम मशहूर थियो हिकिड़ो कलाम हो जंहिं हुनखे ग़ुलाम रसूल नवाब शाही करण में वॾो किरदारु अदा कयो तीअं माना सादिक अली जॾहिं इहो माना कलाम ॻाए पियो हुसैन बख़्श ख़ादिम जी शाइरी त माना वाह थी वियो न सर जी हा बिल्कुलु तव्हां जे करे अंदरां आमिल आहियो न त कामिल आहियो न माना तव्हांजी तरबियत मुकमिल आहे न त तव्हांखे रुगो इशारो ॾिबो तव्हां अॻिते पाण ई वधी वेंदा हलिया रस्तो रुगो केरु ॾेखारे त अॻिते तव्हां पाण निकिरंदो त कामिल उस्ताद आहिनि न मख़्तूम साहब खां वठी बिलावल बेल्जियम ताईं तव्हांखे जेको रस्तो थोरो ॾेखारनि पिया अॻिते तव्हां पाण पिया निकिरो ऐं इहो तव्हांजी पंहिंजो टैलेंट आहे या पंहिंजी सलाहियत आहे बल्कि तरन नूरजान खे रुगो हिकिड़ो दफ़ो तर्ज़ ॿुधाईंदा न त हू छा चवंदी हुई त एक दफ़ा तो ये आपका है दूसरी बार मेरा है वो हर मौसीकार खुर्शीद अनवर हुजे या रशीद अत्रे हुजे चवंदे एक बार सुनाए तो वो बार आपका है फिर वो मेरा हो गया इहो छा आहे त हुनजी तरबियत कामिल हुई त हुसैन बख़्श जो बि ॾिसो न हुनखे सुर लय जी सॼी ख़बर लॻी पई अथव बहर वज़न जी सॼी ख़बर पई आहे राग रागड़ियुनि जी सॼी ख़बर आहे त तव्हां रुगो ईअं ठूंगो हणो त पाणी अॻिते दरिया वही हलंदो त हुसैन बख़्श जो ॿियो जेको बेसिकली त हुसैन बख़्श फ़कीर अब्दुल गफ़ूर ये सभु सोलो आर्टिस्ट आहिनि माना यकसिर पाण माइक ते अचनि त मैदान मल्हाए वञण वारा फ़नकार आहिनि इन्हनि खे कंहिं बि साथ सहारे कोरस जी सुंग जी का ज़रूरत कान्हे पर पोइ वरी हिकिड़ो ॿियो जॾहिं थोरो लड़ थियो यानी उमिरि जे हिसे वारी त जॾहिं आवाज़ में दमख़म जवानी थिए थी त
त पोइ वरी इहा हुस्न ज़न आहे या सलाहियतुनि खे परखण जी सलाहियत मुमताज़ मिर्ज़ा जी आहे, हमीद आख़ुंद जी आहे। त हुन चयो त हाणे हिननि खे असां नेशनल मां इंटरनेशनल लेवल ते जॾहिं खणी पिया अचूं, जॾहिं खुले मैदान ते पिया लाहियूं स्टेजनि ते, त पोइ असीं ही बेशक सुरीला आहिनि, मैदान मल्हाए वेंदा, पर ही सिंध में जेको दरगाही सुंग वारो नमूनो आहे, इहो पहिरियों दफ़ो जेको पहिरियों सुंग जी पहिरीं बारी आहे। हिते आउं तव्हांखे ज़िक्र ज़रूरु कंदुसि त रखियल शाह आहिनि, उते सुंग वारा पंहिंजा आहिनि, बिल्कुलु उहो जेके मोहम्मद आलम बूहड़ उन जा साथी आहिनि, ज़ेब ज़ीनत उहे काफ़ी पिया ॻाइनि रखियल शाह जूं, या हर सूरत जे विच यार आया, हीअ बुढल फ़क़ीर जी असांजी शिकारपुर जी बारी आहे, जंहिंमें शमन फ़क़ीर उन जा साथी आहिनि, पुराणो शमन फ़क़ीर। अहिड़ी तरह सां वरी मठार फ़क़ीर जा वरी पंहिंजा फ़क़ीर फ़ुकरा, वरी साईं सचल ते हलो त जमशेद फ़क़ीर, फौलाद फ़क़ीर ही ॻाइनि पिया सुंग में। हाणे इहो सुंग जो नमूनो हुननि जॾहिं आंदो स्टेज ते, त पोइ हुननि मुनासिब सम्झो त फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, ढोल फ़क़ीर ऐं हुसैन बख़्श इन्हनि खे बिहारे सुंग ठाहिजे। इहा ॻाल्हि पाण हिते कंदासीं, पर छो न फ़क़ीर हुसैन बख़्श ख़ादिम जो हिकिड़ो कलाम ॿुधूं था, उन खां पोइ वरी इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। दोस्तो अचो तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था हुसैन बख़्श ख़ादिम जो हीउ ख़ूबसूरत कलाम।
ख़ादिम आहे या फ़क़ीर अब्दुल गफ़ूर आहे या अलन फ़क़ीर, इहो छाजे करे भला हिन जो सुंग ठही वियो या का चोयारी थी हुई, इहो छा मसलो? अशरफ ॾिसो, हाणे जॾहिं तव्हां ॾाढो सुठो तमामु अहम सवाल आहे सची पुची, ऐं हिन पूरी गुफ़्तगू में चवां थो त हीउ अहम सवाल आहे। बुनियादी तरह सां हिन जो जेको स्टाइल हुयो उहो चपड़ी अख़्तियारे वारो आहे न। अच्छा, बिल्कुलु। हिकिड़ा वेही पेतिया जो वॼाइण वारा ॻाइण वारा आहिनि, जिन में दीन मोहम्मद कारो जेके मटर फ़क़ीर वारो जेके पाॾो बि चवंदा हुआ, ही या उस्ताद मंज़ूर अली ख़ान सुग वारा थी नथा सघनि, छाकाणि त इन जो सुर जो लॻाव हुन हारमोनियम सां हारमोनियम में हो। ठीकु, हू हारमोनियम जे सुर सां हुन जा आवाज़ जा रंग निकिरंदा हुआ। ऐं ॿियो बेसिकली जे हिते लयकारी जी ॻाल्हि तमामु अहम थो ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त दादरो, कहरवो, यकतालो, मुगलई, चंचल, इहे उहे ताल आहिनि जेके पेतीअ सां वॼाए ॻाइण वारा आहिनि। इहे नीम क्लासिकल अंदाज़ आहे गायकीअ जो, जंहिंमें असीं सभिनी जो नाला जेको वठी आयासीं न, जिन में असांजो मोहम्मद यूसुफ बि अची वञे थो, असांजो वहीद अली बि अची वञे थो, उस्ताद गुलज़ार अली बि अची वञे थो, कमर सुमरो अची वञे थो। तॾहिं इन्हनि खां सुंग नथा कराए सघो, इन्हनि खे पेतियुनि ते विहारे कोरस ईअं कराए सघो था, पर वेठे बीठे तव्हां इन्हनि खां नथा कराए सघो। इन जो फन निखरंदो ई कोन, साम्हूं ईंदो ई कोन। हू पैदाइश ई छपड़ी अख़्तियारे वारा फनकार आहिनि, बीठे वारा बीठे वारा। ढोल फ़क़ीर भी शामिल है, ऐं मिस्री फ़क़ीर खे छॾे करे फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, ईसा फ़क़ीर, हुसैन बख्श, इवन असांजो ही जेको चरियाण असांजो ज़बरदस्त अलन फ़क़ीर, त इहे जेके आहिनि न, इहे सुंग वारा आहिनि। मैचिंग इन्हनि जी हूंदी आहे न, त उहो छा चइबो आहे त कमरो कमरे सां, कबूतर कबूतर सां, त इहो हुननि परख निगाह कहिड़नि जी हूंदी आहे, प्रोड्यूसरनि जी हूंदी आहे, उन्हनि खे पेश करण वारनि जी हूंदी आहे त बाबा हीउ सुंग हिननि सां ठहंदो, हीउ सुंग हिननि सां ठहंदो। त बि ॾिसंदो त स्टेज ते जेकॾहिं नीम क्लासिकल आहे त उस्ताद मंज़ूर अली ॻाए पियो, भरसे में गुलज़ार अली वेठो आहे, यूसुफ वेठो आहे, वहीद अली वेठो आहे, कई कलाम सोशल मीडिया ते पिया आहिनि अहिड़ा जेके हीउ सभु गॾिजी ॻाइनि पिया। त इहो सुंग जेको मुंटीअ ते टिक हो उहो इहो हो। पर आऊं हिकिड़ी तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां त मूं छाकाणि त सभिनी खे रिकॉर्ड कयो, ऐं तक़रीबन 1984-85 ताईं इहे थोरा खड़ा तड़ा हुआ, यानी थोरा ईअं एॾा झूर कोन हुआ, झूरा थिया जहाज़ सटन झलन सेड़ जी, त ॾाढा रंग तरंग में ईअं ख़िज़ाब लॻियल ऐं आलिशान विच में हुआ, जवानी ऐं पीरीअ जे विच में हुआ। पोइ पहिरियों त गुणनि जो ॿुधायां त सभई टिण हुया खिल भोग जे सिलसिले में। फ़क़ीर अब्दुल गफ़ूर संजीदा हूंदो, पर असांजो ढोल फ़क़ीर बि खिल भोग वारो हो, कमाल जो खिल भोग वारो हो, मान असांजो अलन त हो ई आज़ाद नंढे चकर वारो मस्ख़रो तबियत जो हुयो। हुसैन बख्श बि ईअं ई हो। त मूं किथे पढ़ियो हो त पंहिंजे पीर जे अॻियां, मखदूम साहिब जे अॻियां मिखर करे किरी पियो स्टेज ते, छड़ियूं पियो हणे, केरु? हुसैन बख्श। त थिथां विथां थी वई महफ़िल, पर एतिरे में वरी उथी खड़ो थियो त माना सॼी महफ़िल ते हिकिड़ी ख़ुशगवारीअ ते छाइजी वई। रेडियो ते जॾहिं बि टई ॼणा ईंदा हुआ कंहिं तक़रीब जे सिलसिले में त हणंदा ऐं खणंदा हुआ। हुसैन बख्श हुनखे चेड़ाईंदो, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर खे, अलन फ़क़ीर सिंगनि ते खंयो बीठो हूंदो हो। पर जेका अहम ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां त जॾहिं हिन टिनी फ़क़ीरनि खे ॻाइण जो गॾु मौक़ो मिलंदो हो, ऐं जंहिं ॻाल्हि ते आउं खिलंदो हुअसि उहा इहे हो त हीउ यकदमि पंहिंजे हुननि मां ऐनकूं कढंदा हुआ, उड़ी ही बाबा सुंग जा फ़क़ीर, वरी सुंग चपड़ी अख़्तियार। त मूंखे हिकिड़ो फोटोजेनिक हिकिड़ा मज़ेदार माण्हू लॻंदा हुआ त हीउ पंहिंजे दौर जा हेॾा ज़बरदस्त शहंशाह। अवा ॾिसो त फ़क़ीर अब्दुल गफ़ूर हिनखे पियो हणे, अवा असांजो हुसैन बख्श हिनखे पियो हणे, अलन फ़क़ीर। त तव्हां तसवर कयो त हिकिड़ा फोक रागी ॻाइनि पिया, वरी हिनकूं पिया हाणे नज़र वारी। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे इहा ॻाल्हि अॻियां कंदासीं, वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, हुन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। तो दोस्तो अचो वठूं था। वेलकम टू बैक दोस्तों। प्रोग्राम मेरान जे रागी में गुफ़्तगू हली रही आहे असांजे सिंध जे हीरोज़ ते। उनजो नालो आहे हुसैन बख्श ख़ादिम। नसीर मिर्ज़ा साहब ब्रेक खां अॻु में जेका ॻाल्हि असां ॿुधाए रहियो हो त पंहिंजे वजद में जॾहिं ईंदा हुआ त ऐनकूं कढी पाईंदा हुआ। ऐं माना जी नसीर साहब खां हिकिड़ो मूं सुवालु पुछियो हो, मूंखे साईं जवाबु ॾिनो
त हिननि जो इहो कमाल हो हा। जेको असां जेको स्टेज ते ॾिठो माना कलंदर शहबाज़ ते या लतीफ़ साईं जी स्टेज ते त जेके ख़ासि गेड़ू कपिड़ा पाए हलंदा हुआ उन में हू ॿिया फनकार न हूंदा, हुन में ख़ासि ई 3-4 माण्हू हूंदा। हा। त नसीर भाई हुनजो जवाबु ॾिनो त ई हिकिड़ो ख़ासि गायकी जेके हीअं करे सघिया पिए। जी हाँ सर। पाण बिल्कुलु प्रोग्राम जे आख़िरी हिसे में हलिया विया आहियूं त एज़ ए इंसान त तमामु कमाल जो हो। तव्हां वटि तव्हांजी पहिरीं मुलाक़ात हुन सां का कीअं थी छा? हुसैन बख्श जो मुंहिंजो जेको पहिरियों तासुर हो ऐं माना उन में माना उहो नथो कयां, लफ़ाज़ी नथो कयां, पर मूंखे लॻो त माना चइबो न त साहब आहिनि, वरी साहबनि जा साहब ख़िदमतगार बि साहब आहिनि। त मूं वटि बि इहो ई साॻियो ए बी बुखारी साहब वारनि जो तसवुर हो त बाबा हीउ आयो आहे त हीउ बाबा वॾे घराणे मां वॾे हुन मां आयो आहे। त मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात जो जेको आहे, पर पोइ मुंहिंजो इम्प्रेशन हो त हू हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हुयो। ॾिसण में त हुनजो जेको जहा जलाल हूंदो न उहो ई रंग जो छो त हू जितां ईंदो हो ऐं वरी जंहिं तरीक़े सां ईंदो हो त पर वरी जॾहिं गुफ़्तगू शुरू थींदी त पोइ उहो लॻंदो त हीउ हिकिड़ो महबूब सिफ़त ऐं प्यारु करण वारो, प्यारु ॾियण वारो, प्यारु वठण वारो। त इन करे आउं दिलि सां थो चवां त मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ लख इज़तूं हुयूं ऐं हू बि मूंखे बेहद प्यारु ॾींदो हो ऐं मुंहिंजो हुन सां ॾाढो ख़ुशगवार वक़्तु गुज़रियो आहे। ऐं आउं इहे दिलि सां थो चवां त सिंध जेके 20वीं सदीअ अमुल माणिक पैदा कया आहिनि उन्हनि में हुसैन बख्श ख़ादिम जहिड़ा बि के ॿ कोन्हनि, हिकिड़ो ई आहे जेको ख़ुदि हुसैन बख्श ख़ादिम आहे। अच्छा नसीर भाई, हाणे माना जेकॾहिं पाण थोरो ॻाल्हि खे अञा अॻिते वधायूं, जीअं फनकार जी आख़िरी शनाख़्त हूंदी आहे या उन जी पीढ़ी खे हलाइण वारा, उन जे फन खे अॻिते करण वारा उन जा शागिर्द हूंदा आहिनि। हुसैन ख़ादिम जे बारे में असां इहो ॿुधो आहे त हुनजो को अहिड़ो को लाइक़ शागिर्द न थियो जंहिं हुन जे फन खे, त तव्हां इन ॻाल्हि में कहिड़ो माना इहा ॻाल्हि सही पियो चवां या मन में कुझु आहे त को अहिड़ो को फनकार जेको हुनजो शागिर्द उन लेवल ते न आयो जंहिं लेवल जो ही शख़्स हो? ऐं वरी तव्हांखे पुराणो मिसाल थो ॾियां त जॾहिं हू जवानी जे रंग में ईंदा हुआ त हुननि जी आय साई ठीकु हूंदी हुई, बिना हिन कुंज ॻाईंदा हुआ। हाणे हुन जूं कमज़ोर थियण लॻियूं निगाहूं, उहे ई साॻिया माण्हू उरूज खां ज़वाल ॾे पिया अचनि त उन्हनि जे निगाहुनि ते अखियुनि ते चश्मा जेके आहिनि वॾियुनि थुल्हनि शीशनि वारा, ॾिसो त ईअं ई सॼो हुनजे फन जो बि ज़वाल ईंदो पियो वञे। ॿियो जेकॾहिं इन रंग खे जीआरण वारा इदारा आहिनि, इंस्टीट्यूशन आहे, जॾहिं हमीद आख़ून न रहियो, मुमताज़ मिर्ज़ा न रहियो, ख़्वाजा इमदाद न रहियो, ग़ुलाम हुसैन शेख न रहियो, जहांगीर कुरैशी न रहियो, नसीर मिर्ज़ा बि न रहियो, त उन इदारे जो बि ऐं ईअं चवंदुसि मां, मूंखे उमेदु आहे त कुझु वरी थींदो। गॾियल शइ ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। माण्हू जे फन खे उरूज वठाइण वारा, कंहिंजे स्टाइल खे अॻियां आणण वारा हिकिड़ा प्रोड्यूसर हूंदा आहिनि, ॿिया टैलेंट हूंदा आहिनि, उहे ॿई गॾिजी उन्हनि शयुनि खे उरूज ॾियारींदा आहिनि। हिन वक़्तु ही इदारो तकिड़ो शोहरत जो, तकिड़ी मीडिया, बिना महिनत जे ऐं यकदमि पंहिंजो पाण खे मञाइण जे लाइ को कलाम ॾेई छॾियो, कैसेट कल्चर अची वियो। हींअर असांजी मौसीक़ीअ ते ज़वाल आहे, को बि सिखिया वारो इदारो कोन्हे। थोरा इदारा क़ाइमु थिया, सरदार अली शाह साहिबु हिकिड़ो इंस्टीट्यूशन सिम्पा क़ाइमु कयो, पर उहो वरी सम्झो त जहिड़ो वरी वरी उनजी ख़तमु थी वियो। उते छा हो त इन्हनि फनकारनि जे रंग खे जीआरियो पियो वियो। अलण जो रंग जीआरियूं, हुसैन बख्श जो जीआरियूं, आबिदा परवीन जो जीआरियूं, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो जीआरियूं। त हाणे इहे सभु रंग हिन सोसाइटीअ मां ख़तमु थी विया आहिनि। इन करे उन फन खे अॻिते जिला कान पई मिले। बाक़ी हाणे जेको अचे पियो ॻाए पियो, उस्ताद आहे ई कोन्हनि, इदारनि सिखिया ॾियणु ख़तमु करे छॾी आहे, उन्हनि खे अॻियां वधाइणु छॾे ॾिनो आहे। कमर्शलाइज़ेशन एतिरी त हावी थी वई आहे त बाबा पंहिंजो कलाम ई तव्हां हुतां जी इंडिया जे तर्ज़ुनि ते, इहे जेके ठहियल आहिनि तर्ज़ूं उन्हनि ते तव्हां करे अचो, ॻायो, इहो सॼो हबड़ धबड़ आहे। ऐं इहा हिकिड़ी मायूसी जी ॻाल्हि आहे। मायूसी ॻाल्हि तव्हां ॻाल्हि कई न साईं। हाणे वरी अचां थो, जीअं तव्हां मखदूम साहब जी ॻाल्हि कई, त हाणे मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साईं न रहिया, त वरी उहा जेका शख़्सियत हुई, जेका ईअं बाक़ाइदा ईअं दर खुलिया पिया हूंदा हुआ फनकारनि लाइ, शाइरनि लाइ, उहे दर बि हाणे उन हिसाब सां खुलियल कोन्हे न साईं। मखदूम मोहम्मद अमीन साईं हुआ, थोरो घणो हुन खां पोइ वरी ईअं साईं जमील साईं आहिनि, पर उहा शइ उहा न थी आहे। बसि मजमूई तरह सां पाण हिकिड़ी उमेद ते पंहिंजा गुफ़्तगू ख़तमु कयां थो त उहो
हिकिड़ो इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि न मौसीक़ी खे जीआरण वारा उहे तक़रीबन ख़त्म थी विया आहिनि सेखारींदड़ इदारा ख़त्म थी विया आहिनि इंस्टीट्यूशन जे ज़वाल जे करे हिन फन ते हिन वक़्तु ज़वाल आहे पर असीं हिकिड़ा पुरुमीद माण्हू आहियूं धणिकंदो त वरी को अहिड़ो रस्तो निकिरंदो जो इहे सभु रंग वरी निर्वार थींदा ऐं सिंधी मौसीक़ी गुलो गुलज़ार थींदी इहे दुआ करे सघो न वरी वरंदा वाव वरी वसंदा मींहं सजण नवां थींदा विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा हाणे आउं सम्झां थो त पंहिंजो प्रोग्रामनि जो जेको विछोड़ो आहे दोस्तनि सां उनजो टाइम अची वियो आहे त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी जंहिंमें असांजे हीरो जेको सिंध जो तमामु वॾो रागी हो हुसैन बख़्श ख़ादिम हुन जे फ़न ते हुन जी शख़्सियत ते गुफ़्तगू कई मुंहिंजे साईं नसीम मिर्ज़ा साहब। इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। मसाना जदवाना दीवाना तू समय पिया परवाना तुझा शंकरा हिंसाहाना हीरा गया हिंसाना तुझे अगतों तो बहतारी रब